सांगड़ में रोल कुत्तन जो आज़ार घटिजी न सघियो। रोल कुत्तन एक हफ़्ते में एक मासूम निंगर समेत 3 ॼणनि खे ॾियारे ज़ख़्मी करे छॾियो, जिन्हनि मां हिक जी हालत ख़राब हुजण करे खेनि नवाबशाह रेफर कयो वियो। सांगड़ मीरपुर खास रोड वटि 8 साला निंगर बिरहान खे रोल कुत्तन हमिलो करे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे सांगड़ सिविल अस्पताल पहुचायो वियो, जिते निंगर खां ऑक्सीजन करण बदि डॉक्टर पारां खेनि नवाबशाह रेफर कयो। इन मौक़े ते निंगर जो पीउ इफ्तार अहमद मुंसिपल कमेटी चेयरमैन जी नाअहली ख़िलाफ़ एहतियात मुज़ाहिरो करे मीडिया ॾों धाईंदे चयो त सांगड़ मुंसिपल बिल्दिया जे हर महीने करोड़नि रुपयनि बजट हूंदी बि सांगड़ शहर में किथे बि कुत्ता मार मुहिम जो अमल शुरू न थी सघियो आहे, जंहिं सबबि सांगड़ शहर जी गली घटियुनि में सवें जी तइदाद में रोल कुत्ता घुमी रहिया आहिनि, जेके आए ॾींहुं स्कूली शागिर्दनि मासूम ॿारनि ते हमिलो करे। वधीक चयो त अहिड़े वाक़े खां पोइ मां हर थाणे ते बिल्दिया अमले जी नाअहली ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराइणु पहुतुसि, पर पुलिस खेनि दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। साजिद अली जलालानी, मीडिया द न्यूज़, एसटी डिस्ट्रिक्ट सांगड़।